अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बा केड़ा हालन मां तांजो पांजो यूट्यूबर पाए ना कट बाह चोली मुंहिंजी सिंधड़ीअ में हली वेंदी ठाए ठाए गोली। ओ भाई गाल ॿुधो को एॾो फनी न हूंदो इहो वीडियो मां हिते सीरियस में बि ॻाल्हाईंदुमि पंहिंजो हुन ॿोली में हिते मतिलबु तव्हां ॾिसजो वीडियो खे सॼो वीडियो ॾिसजो तव्हां जीअं तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अचे तव्हां छा लाइ एॾो वॾो वीडियो ठाहियां पियो वीडियो वॾो थी वेंदो हिन जो अॻु में माफ़ी थो वठां तव्हां खां पर लाज़मी सॼो ई वीडियो ॾिसणो आहे तव्हांखे। जो सेलिब्रिटी होती है ना आपका बहुत बड़ा नाम है जो आप लोग बोलेंगे ना लोग उसी तरह करना शुरू हो जाते हैं फॉलो करते हैं। सलामत तोखे जवान या पुट तोखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई जेको बि हीअ कंदा आहिनि माण्हू हुनखे फॉलो करे कंदा आहिनि छो त स्पॉन्सरशिप मशहूरियूं सभु कुझु इन लाइ हिननि खां कराई वेंदियूं आहिनि छाजे करे जो हीअ जीअं चवंदा माण्हू ईअं कंदा पर हिननि खे इहा ख़बर नथी पए त असांजी ॿी जेकी ज़ाती ज़िंदगी करे असां एॾो माण्हू खे मुतासिर था कयूं मतिलबु एतिरा मुड़े मैसेज एतिरा कमेंट एतिरा रुबियल ते रोज़ कर रुबियल करे छा भई किथे जंग बि करे को जंग फतेह बि करे छा बि करे। ओ वाह भाई तव्हांखे हेॾो टीवी ते मौक़ो मिले थो उते तव्हांखे माना एक्टिंग ॾेखारे थकिया न आहियो जो माना इहो हिते टिकटॉक ते बि अची करे माना माण्हुनि खे अहिड़ा क्लिप ॾेखारियो था सॼो आवाम जो माना माइंड ई सॼो ख़राबु करे छॾियो तव्हां माना बादशाह छो बकवास बंद करें। ये तो पहला जाम है अभी तो शाम है रात भर जाम से जाम। अब मां हिते कसम खणी चई सघां थो त माना हीअ पंहिंजा पुठा पाण बि ॾेखारे भले तव्हां गौर करे ॾिसो इहे छो बि करे हिनखे कहिड़ो शोहरत त यार एॾो मशहूरु आहे छो थो इहो करे हे त पर सूर ॾेई छॾी छो न वीडियो भले धूड़ पाए ठाहे वञे वरी ज़ोरी माना तव्हां भले ॾिसोसि हिकिड़ो चक्कर। बकवास बंद करें। खुद को इतना बदल दूंगी कि लोग तरस जाएंगे। न ज़िंदगी में बदिलण भाई हिते सभिनी जो हक़ आहे इहो ॻाल्हि न आहे त माना केरु नथो पंहिंजो पाण बदिलाए सघे सभु को बदिलाए सघे थो पर ख़ुदा खे मञो अहिड़ो बदिलाउ हिते न कयो तव्हांखे एॾो शौक़ु आहे तव्हां उर्दू मीडिया में हलिया वञो हुते तव्हां कयो हुते तव्हांखे केरु कुझु न चवंदो हिते सिंधी आहे हिते सिंधी मीडिया हिते असांखे असां सभु गैरती ॿाहिरि आहिनि हिते माना कावड़ कनि था हक़ ते मूंखे कमेंट कनि था ख़ुदा जो क़दम आहे तिन खे रोज़ कर तूं अहिड़ा कमु यार हथ सां केरु थो ॾेखारे केरु पंहिंजो पाण यार हथ सां छो थो ॾेखारे छो। बकवास बंद करें। वालनी तू शीशे हुण काले ते हुस्न नु जग तो छुपा ले अखियां दे तीर जांदे सीना साडा चीर काला चश्मा तू अखियां ते न ही कहिड़ो मैसेज आहे इहो ॿुधाए पियो वञे त कपिड़ा हू कैमरा वारो वीचारो फिको थो थिए अॻिते नथो कैमरा भरे ही ज़ोरी हुनखे सॾु करे थो ख़ुदा जो क़दम ज़ोरी बाचा ज़ोरी सॾु करे भरे थो थिए मुंहिंजा कपिड़ा थी भर बाबा छो छाजे करे बाबा हेॾो तव्हांजो माना यार ख़ुदा जो क़दम तव्हां हेॾा फेमस लॻा पिया आहियो हरू भरू पंहिंजो इज़त जे पोयां माना बकवास बंद करें। चाहे लीला चाहे राम इन दोनों के लव में दुनिया का क्या काम इनका तो फंडा है सिंपल सा यार गोली मारो तो पंगा आंख मारो तो प्यार। न हिन ते बाबा न छो हिन में भाई हरू भरू छो ॻाल्हायां मां हिते हीउ हिननि जो पंहिंजो मसइलो आहे असांजो छाजो हिन में असांजो जेको भला घरा थो खाइजे हिननि जो पंहिंजो मसइलो हिन वीडियो ते न ॻाल्हाईंदुमि अॻिते मटाए ॿियो ॾींहुं। बकवास बंद करें। से दूर से दुनिया वो मेरे दिल डगमगा गया था पर हम संभल सावन ने आज तो मुझको भिगो दिया हाय मेरी लाज ने मुझको डुबो दिया। तुम ये लोगों के लिए मैं हुई शर्मीली आपको नहीं पता। हाँ वो तो पता है बकवास बंद करें। ज़िंदगी गुज़ारण बाबा हर कंहिंजो पंहिंजो माना हिकिड़ो माना हुनजो पंहिंजो कमु आहे हर को पंहिंजो ज़िंदगी गुज़ारे सघे थो इहो ॻाल्हि न आहे पर कंहिंजी ज़िंदगी ते पाबंदी नथो हाणे हुनजी मर्ज़ी आहे जीअं वणे थी करे हिते न आहे मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो नंढो सुवालु इहो आहे जो तव्हांखे सभु कुझु खणणो आहे त माना थोरो सिंधी मीडिया जे हिसाब सां हलो माना जीअं सिंधी छोकिरियूं यार अॻु में बि त माना ड्रामा ठाहिया आहिनि उहो त तव्हांखे अॻिते हली वीडियो में ख़बर पवंदो सॼो मां वीडियो छाजे करे हिन जे करे वॾो थियो आहे त तव्हांखे मां छा ॾेखारींदुमि पर माना हाणे कुझु हिन जी ॻाल्हियुनि ते हलूं था पाण। नेगेटिव कमेंट्स करने वालों से कुछ कहना था कैसे कहूँ पर प्लीज़ आप लोग अपनी बकवास बंद करें। थैंक यू। हम सिर्फ आर्टिस्ट हैं ये अपना मैसेज है उन लोगों तक पहुंचाते हैं कि उनको नेगेटिव चीज़ों में कभी कभी देखते हैं नेगेटिव तरीके से लिया जाता है तो ये कोशिश करें इन सब चीज़ों को नेगेटिव ना लें पॉजिटिव तरीके से उन पर थोड़ा सा सोचें समझें कि हम जो बात कर रहे हैं उसमें कितनी सदाकत है। वाह जेके तव्हांजा इहे माना टिकटॉक जा जेके मैसेज आहिनि न जेको इहो पब्लिक मैसेज इहे ख़ुदा जो क़दम सोचण सां अलाए छा थो थिए हिते सोचे सम्झी छा मां ईअं ॾिसण सां अलाए छा थो थिए की बादशाह कहिड़ा हिन मां सबक़ था मिलनि कहिड़ो ई बकवास बंद करें। बिल्कुल
आप कश्ती में बैठी हो, आपके बराबर में एक सीट खाली हो, आप बिलावल भुट्टो को बिठाएंगे या इमरान खान को? डेफिनेटली इमरान खान। ओ बा मां कुझु चवाया माने चुप कया छा कया? बकवास बंद करें। अब मां हिते हाणे हिकिड़ो माना भेण सम्झी थो की माना हिकिड़ो सलाह ॾींदुमि। हीअ वीडियो माना जेके दोस्त हेसि ताईं पुगानी वीडियो अॻिते ज़रूरु ॾिसंदा ऐं महिरबानी करे शेयर कंदा, कमेंट कंदा, लाइक कंदा। नेक्स्ट वीडियो तव्हां लाइ इनशाला को फनी खणी अचिबो। हीअ थोरो माना हिन ते यार मूंखे नथो लॻे थो को अहिड़ो को रोस्ट कजे ग़लति या छा, दिलि मुंहिंजी मुतमिन न आहे इन जे करे। सो वीडियो पूरो ॾिसंदा ऐं लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़। जीअं सिंध जीअं पाकिस्तान। मां हलां थो बाक़ी हाणे अमरा अचे थो तव्हां हाणे ॿियो भाऊ। सिंध में त तोखे ॿुधायां सिंध छा आहे। परावन जा सूर बार खणी सहण वारी मुंहिंजी सिंध आहे। हज़ारे गम ॾुख दिलनि में खणी मुरकण वारी मुंहिंजी सिंध आहे। कई हुई कंहिं असां सां नाइंसाफ़ी, कई हुई कंहिं असां सां नाइंसाफ़ी या बख़्शण वारी सिंध आहे। कई वक्त जी तकाज़ा जो तब्दीली आपसनि माण्हुनि खे। अॼु जहिड़ी इहा उघाड़ी आहे इहा सिंध उघाड़ी न हुई। जे कयो आहे तो फैशन जो नालो वठी असां ते वॾो अहसान मोटाए ॾे असांखे पंहिंजी साॻी सिंध। ही सिंध असांजी न आहे। ही हो जमालो, ही वाह वाह जमालो, इहो दमादम सिंध। तव्हांखे तव्हांजूं तरक़ियूं पैसा ऐं स्पॉन्सरशिप मुबारक। मोटाए ॾियो असांखे पंहिंजी सिंध। जहां भर जे ख़बरनि खां बाख़बर रखणु असांखे न खपे। जेके असांखे पंहिंजे सिंध जी ख़बर न त पोइ तव्हांजी इन्हनि ख़बरनि जो असां ते कहिड़ो कमु। तव्हांखे मुबारक हुजे दुनिया सॼी जूं तरक़ियूं, एवॉर्ड ऐं सभु ख़ुशियूं। असांखे मोटाए ॾियो पंहिंजी उहा साॻी सिंध। हो बा जेको मां इहो ॻाल्हायो माना जेके अगरि का ग़लति ग़लति थी वञे पाण सम्झी वञे। मां को माना एॾो को अदीब न आहियां, शाइर न आहियां, मतिलबु पंहिंजे हिकिड़ो कोशिशि कयो आहे। असल में इहे सॼो करण जो मक़सदु इहो आहे तव्हां हुनखे ॿुधायां थो त असांजो सक़ाफ़त कहिड़ो आहे। सो हलूं था पहिरीं इहो ॾेखारण था जेका मतिलबु अॻु में जेके PTV जा ड्रामा हूंदा उन में मॉडल कीअं हूंदियूं, मायूं कीअं हूंदियूं, ड्रामा कीअं हूंदा। उन खां पोइ जेके ड्रामा आहे उन्हनि जो असां ते कहिड़ो असरु पियो ऐं मां साबित कंदो त उन्हनि जो असां ते बाक़ाइदे असरु पियो आहे। ठीकु आहे न? चङो अब्बा, माशाअल्लाह। जो थाल का दे वियो मार के मांगे दिनो में तमा ये ना ये करे ये अरे सब बता सोना वाला मैं दिंदो अमर घोट पेरी इहो बुधाए तू दिखाणी छा दींदे रिढ जा घोट पा छा चई मैं तो बस सभिनीन बुधो राज बुधो हां हाणे तो लीडर जे कपड़न के छा थियो आहे? चवां पई त लीडर जे कपड़न में एॾी बात छो हूंदी आहे? अमा ही आई त सुञाणप आहे लीडर जी। ढूं ढवांगुर परे खां धप खयो वेंदी तुंहिंजो लीडर साहब पियो अचे। न बनञा न आहे पहुतो सवाब में शामिल आहे, वॾे कम में न। ख़बर हो बा ॻाल्हि खे वठंदा त घणो ड्रिगो थींदो। माना इहे घुमंदे फिरंदे हंगंदे मुटंदे यको हथियार हथ में इहो कीअं भला माना खटंदे बि हथियार, इहो घुमंदे बि हथियार, इहो त को माना असां ॾिठो ई न आहे बाबा। पंहिंजे सॼे सिंध में अहिड़ो किथे जॻह ई न ॾिठो आहे। मतिलबु
त माना माण्हू खट ते वेठो त हथियार खणी वेठा आहिनि, अहिड़ो त को दुश्मनी बि न आहे, एॾो कल्चर असांजो ख़राबु ॾेखारे वियो हिन ड्रामनि में, ख़ुदा जो कसम आहे। माना एॾा हिन सां वाक़िया थिया आहिनि, नंढा नंढा ॿार जेके घरां हथियार खणी माना इहो फिल्मूं विल्मूं भरींदा, माना पंहिंजे भले खणी हुननि कैमरा वैमरा न हुजे पर माना इहे कंदा आहिनि फूशेट वग़ैरह, त माना ईअं ड्रामा वामा एॾो माना मग़ज़ु ख़राबु थियो माण्हुनि जो हिननि खे। ऐं पुट तव्हां मां को कमेंट में मूंखे चवंदो ख़बर आहे न तुंहिंजो छा वञे, इन सां को माना माण्हुनि ते असरु कीअं थो पए, असरु पए थो, पोइ हिननि खां माण्हू मशहूरु छो था करनि, इन करे जो हीअ जेको ॻाल्हि चवंदा उहो माना अहिड़ो हिसाब सां कंदा माण्हू, त हिननि खां स्पॉन्सरशिप इन लाइ कराईंदा आहिनि त माना ख़बर अथनि जेको हीअ कंदा उहो ई सभु कुझु थींदो। सो तव्हां जेके फैशन कयो था सही आहे, पंहिंजो रखो, तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾींदुसि ॿाहिरि तव्हां वञो उर्दू मीडिया में वञी कयो, पोइ हिते को असांजो सिंधी तव्हांजे नाले चए त मां वेठो आहियां, बाक़ी इहे तव्हां कंदव हाणे खेटीअनि ते वेही करे पोइ अहिड़ा टिकटॉक छॾींदव, तव्हांजो जिस्म तव्हांजी मर्ज़ी उहा मां सम्झां थो, तव्हां हिकिड़ो रोशन ख़्यालु आहियो, उहा तव्हांजो पंहिंजो हिसाबु किताबु आहे, पर हेॾे रोशन ख़्यालु न अथई, ख़ुदा जो कसम। माण्हू हिते कमेंट था कनि मूंखे, मगर चैनल जो धमकियूं था ॾियनि, चैनल बंदि कंदा तूं अगरि हिनखे रोस्ट न कयो थी, हा बस ग़रीब माण्हू आहे, चैनल असांजो हिकिड़ो सालनि खां पोइ मथे आयो आहे, ख़ुदा खे मञो, मां रोस्ट नथो कयां तोखे, मूंखे ॿुधायां थो माना इहो ख़ुदा खे मञी छॾ भला, जा उर्दू मीडिया खे संभाल, बाक़ी जेको टीवियुनि असांखे सिंधियुनि जेको असांखे फटका बदिराया आहिनि उहो असांखे सॼो ख़बर आहे, वधीक आउं कुझु कोन्ह चवणु चाहींदो, हीअ वीडियो अॻे डिघो थी वियो, अॻे तव्हांखे हिन में खिल बिल त आई कोन हूंदी मूंखे ख़बर आहे, पर हिकिड़ो माना वीडियो ठाहियो आहे दिलि जी हिकिड़ो ॻाल्हि हिकिड़ो करणु आहे, तो वरी ॿाऊं ॿधंदो भाई तूं सम्झी वञ, ख़ुदा खे मञ, भले ॿाहिरि वञी जीअं वणे तूं कर, पर पोइ वरी केटीअनि ते कमु कंदे पोइ आङुरियूं खॼंदियूं, पोइ तव्हांखे बर्दाश्त करिणो पवंदो, छो जो हुनखे ख़बर न आहे शायदि असांजी सकावत में छा आहे, तव्हांखे इहे साॻा कमु तव्हां अगरि उर्दू मीडिया ते कंदव त असांजो को बि सिंधी कावड़ न कंदो, अॼु असांजी क़ाबिल इज़त आहे, इहा ॻाल्हि न आहे त माना को जहिड़ो तहिड़ो को माना न आहे, उहा ॻाल्हि आहे, पर हीअ वीडियो पहिरीं गौर सां ॾिसे, अगरि इहे वीडियो ॾिसे थी हू त हीअ वीडियो गौर सां ॾिसे, पोइ मूंखे ॿुधाए त वाक़ई माण्हू जेको चवनि था उहो सही आहे या ग़लति आहे।